अस्सलाम वालेकुम दोस्तों। छा मेगा सूप पापनगर के ख़त्म कयो वेंदो या उन जूं अॻिते क़िस्तूं हलायूं वेंदियूं या उन जूं क़िस्तूं रिकॉर्डिंग थियनि पियूं? जेकॾहिं उहो अॻिते हलायो वेंदो त उन ड्रामे में छा थींदो? छा शेरदिल ऐं मल्हार वारा हिकु थी करे वॾेरे बालाज खान खे ख़त्म कंदा? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां पंहिंजे भाउ जे चैनल यानी जावेद अली जलालानी जे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। दोस्तो हीउ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां ॾिसंदव त मेगा सोप सीरियल पापनगर खे फ़िलहालु ख़त्मु कोन कयो वेंदो, उन खे अॻिते हलायो वेंदो। विच में इहे ॻाल्हियूं थियूं, उन खे ख़त्मु करण जो इरादो थियो, एक्शन हलायो वियो, वरी उन में एक्शन ख़त्मु कयो वियो आहे, उन खे अॻिते हलायो वेंदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त शेरदिल ऐं मल्हार वारा हिकु थी वेंदा। हाणे विच में वरी ड्रामे मां काफ़ी सारो मज़ो छॾाइजी वेंदो। ऐं होॾां तव्हां ॾिसंदव त रावल खान वारा बि वॾेरे बालाज खान जे मथां यानी उनजे हमराह उनजे वाठे यानी मंठाह जे मथां फ़रियादी थींदा। एपिसोड्स में तव्हां जीअं त ॾिसंदव सारंग खान ऐं मल्हार वारा गमदिल जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदा, छो जो गमदिल मल्हार जी मंगेजी जे नाले चए थो त मां हुन सां शादी कंदमि। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल खे पंहिंजो चाचो मञाइण में कामयाबु न थींदो, छो जो शेरदिल कंहिं खां बि डिॼण वारो न आहे। हुनजे दिलि में, हुनजे सीने में शींहं जी दिलि आहे, उहो कॾहिं बि कंहिंखां कोन डिॼंदो। दोस्तो, असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजे भाउ जे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो क़ीमती राय ॾियणु न विसारींदा। कमेंट सेक्शन में ॾींदा। मूंखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर